नाज़रीन अव्हां अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त गंबट में तेज़ बरसात दौरान हिंदू मोहल्ला में घर जी छत किरण सबबि पीउ ॿिनि पुटनि समेत दॿिजी फोत थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टरनि मूजिबि हिंदू मोहल्ला जे रहवासी रतन कुमार जे घर जी छित तेज़ बरसात पवण सबबि ओचितो किरी पई। घर में सुतल 3 ॼणा दॿिजी फोत थी विया ऐं 2 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। फोत थी वियलनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ॿाहिरि कढी वरितो। फोतुनि में घर मालिक 40 वरियनि जो रतन कुमार ऐं संदसि 2 पुट रवि कुमार ऐं श्याम सुंदर शामिल आहिनि। 2 नींगरियूं सख़्त ज़ख़्मी थी पयूं। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ॻोठाणनि ॿुधायो त गिम्स अस्पताल में सरकारी अस्पताल सां राब्तो कयो वियो, पर 2 कलाकनि ताईं एम्बुलेंस न पहुती। पाड़े वारनि पंहिंजी मदद पाण ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त हिंदू मोहल्ला जे रहवासी रतन कुमार जे घर जी छित तेज़ बरसात पवण सबबि ओचितो किरी पई। घर में सुतल 3 ॼणा दॿिजी फोत थी विया ऐं 2 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। फोत थी वियलनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत ॿाहिरि कढी वरितो। फोतुनि में घर मालिक 40 वरियनि जो रतन कुमार ऐं संदसि 2 पुट रवि कुमार ऐं श्याम सुंदर शामिल आहिनि। 2 नींगरियूं सख़्त ज़ख़्मी थी पयूं। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ॻोठाणनि ॿुधायो त गिम्स अस्पताल में सरकारी अस्पताल सां राब्तो कयो वियो, पर 2 कलाकनि ताईं एम्बुलेंस न पहुती। पाड़े वारनि पंहिंजी मदद पाण ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो।